मतलब मां गोठ मोहम्मद उर्सा तो राव आया। मोहम्मद उर्सा तो मुझे चाचो है। गोठ जा असा वडेरा है। गोठ असाजे नाले सां ही आहे। मोडे रात जो कल रात जो मासाद मुझे फोन कई तो मूसा अज़ीज़ ला थोड़ी मुंह मारी कई है। घर अची धमकी भी दी मूसा विड़ियो बि आहे। उन करे मां सुबुह जो ईंदुसि जांचा कयूं था ॻाल्हि बोल छा मां थोरो आहियां ॿाहिरि निकिल कमु सुबुह जो ईंदुसि। सुबुह जो अची मां हुनजी जांचा कई तो मुंहिंजे मासादनि खे हुन धमकियूं धमकियूं ॾिनियूं। उहो मूं चयो अॻे में बि पहिरियां तूं मुंहिंजी बनी में वेठो आहीं। मां तोखे चवां थो पुटु मुंहिंजी बनी मां लॾो खणी तूं पंहिंजे पासे ॾे वञ। असांजे ॻोठ में मसाला मिसाल तूं करी पियो इहा सुठी ॻाल्हि न आहे। तो हुनखे ॿ टे हू ग़लति हरकतूं करे पियो मुंहिंजे मासादनि सां जहिड़ा की मूं पंहिंजी चाची खां लिखाए वरिती आहे। उहो मुंहिंजी ज़ाती प्रॉपर्टी आहे। उनखे मां ॿ टे करे चयो आहे मुंहिंजो वञ। उन जे मसइलनि जे करे ही मसाला मुंहिंजे लाइ पैदा करे थो। ग़लति ॻाल्हाए पियो थो। असां इज़तदार माण्हू असां महिरबानी कंदासीं एसपी साहब खे DSP साहब के SHO के तो मेहरबानी करे असां इज़तदार माण्हू असांजे मथां इल्ज़ाम आणे थो। हिनखे गिरफ़्तार कयो वञे असां सां इंसाफ़ थियो वञे। असांजी ज़मीन मां लॾो खणी महिरबानी करे पंहिंजे पासे में हिनखे पंहिंजी ज़मीन आहे ईअं न आहे पंहिंजी आहे। महिरबानी करे पंहिंजे पासे लॾो खणी ने असांखे वधीक तंग न करे। ऐं मसइलो आहे कल्ह अज़ीज़ ला सां प्रेस क्लब करायो आहे ऐं हुन खां गाॾी वरिती हुई आयो हुउसि नाग शाह कोर्ट जी तारीख़ असांजी पंहिंजी बिरादरी मसइलो हुते खां आयोसि। हुते गाॾी मूंखां काजी हुई। हिनजी गाॾी लहे पई 20,000 जी। मां हुन जॻह ते 2-3 हमरा आया संगत वारा हुन चयो हिनखे 28,000 भरे ॾे। मूं 28,000 भरे ॾिना। वरी कल्ह जेको आहे चयो अथसि ग़लति ॻाल्हियूं करे वियो आहे। असांजी गाॾी चोरी करे खपाई अथसि हीअं कई अथसि। सही न लाइ असां सां इंसाफ़ साल खनि थी वियो हूंदो। हा 6-7 महीना साल NC 60 में कटियल आहे। हा मुतालबो आहे असांखे DIG साहब के SP साहब असां सां इंसाफ़ कयो वञे। मसइलो आहे पाण में असांजो ॿाहिरि जो पाण में घरू मसइलो आहे। हिनखे असां 10 चकर झलियो आहे। भाउ असांजे विच में तूं न अच। असां पंहिंजा पाण में आहियूं। असां विढ़ंदासीं ठही वेंदासीं। तूं असांजी शैतानी गिरी न कर। जंहिंमें कमु अचे थो असांखे विढ़ाइण जी चाहे थो।